Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. सिंध में कुतनि जे ॾाहण वारनि वाक़िअनि ते अदालत जो ग़ैर मामूली हुकुम। सिंध हाई कोर्ट सखर बेंच रतोदेरो ऐं ॼाम शोरो जे MPS खे मुअतल करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच तरफ़ां कुतनि जे ॾाहण वारनि वाक़िअनि बाबति दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो जारी। ॼाम शोरो में MPA ज्ञानचंद ईसराणी जे तक ते कुझु ॾींहं अॻु कुतनि जे ॾाहण जो वाक़ियो पेश आयो हो। वाक़े में मासूम ॿारड़ी ईमान सहतो हयाती विञाए वेठी हुई। PP MPA फरियाल तालपुर जे तक वारिस ॾिनो माछी में बि कुझु ॾींहं अॻु कुतनि जे ॾाहण सबबि ॿारड़ी जी अखि मुतासिर थी हुई। इलेक्शन कमीशन में PTI सेनेटर फैसल वावड़ा जी नाअहली ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी। फैसल वावड़ा जे वकील इलेक्शन कमीशन आॾो हल्फ़नामो पेश करे छॾियो। PTI सेनेटर ख़िलाफ़ समूरियूं दरख़्वास्तूं रद्द करण जी इस्तदा। वकील जो चवणो त फैसल वावड़ा क़ौमी असेंबली जी सीट तां इस्तीफ़ा ॾेई चुको आहे, पर इलेक्शन कमीशन अॻु ई पंहिंजो ज़हन ठाहे चुको हो। फैसल वावड़ा जे वकील जे बयान ते पंजाब जे मेंबर अल्ताफ़ इब्राहिम तरफ़ां कावड़ जो इज़हार। मेंबर वकील सां मुख़ातिब थींदे चयो त इहा कहिड़ी ॻाल्हि आहे त असां माइंड ठाहे वेठा आहियूं। 1 साल खां मामिलो ॿुधणी हेठि आहे। माइंड ठाहे वेठा हुजऊं हा त छा एतिरो टाइम लॻे हा। इलेक्शन कमीशन PP अॻवान दोस्त अली जेसर जी दरख़्वास्त ते फैसल वावड़ा ऐं ॿियनि धुरियुनि खां जवाब तलब करे वरितो। PTI सेनेटर फैसल वावड़ा जी इलेक्शन कमीशन ॿाहिरां सहाफ़ियुनि सां बि बदतमीज़ी। अमरीकी शहरियत छॾण बाबति सवालनि ते जवाब ॾींदे फैसल वावड़ा कावड़जी पियो। फैसल वावड़ा सहाफ़ियुनि सां मुख़ातिब थींदे चयो त अवां पंहिंजो मसालो लॻाए ख़बर हलायो। जेकॾहिं मसालो घटि हुजे त मूंखां ई पैसा वठिजो। PTI परदेही फंडिंग केस ख़िलाफ़ इमरान ख़ान जी अपील शुरूआती ॿुधणी लाइ मंज़ूर। सुप्रीम कोर्ट अकबर एस बाबर खे नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान जस्टिस याया अफरीदी रिमार्क्स न त परदेही फंडिंग केस इल्तवा हेठि आहे त उन में कहिड़ो मसइलो आहे। इमरान ख़ान जे वकील चयो त स्क्रूटनी कमेटी ते को बि एतराज़ नाहे। इलेक्शन कमीशन खे इख्तियार न हो त अकबर एस बाबर खे PTI जो मेंबर करार ॾे। जस्टिस मुशीर आलम चयो त तव्हांखे परदेही फंडिंग केस ते को बि एतराज़ नाहे, रुगो केस में अकबर एस बाबर जी मौजूदगी ते एतराज़ आहे। अदालत ॿुधणी अणॼातल मुद्दे ताईं मुलतवी करे छॾी। नैब नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो घेरो तंग करे छॾियो। हिक ॿिए केस में मरियम नवाज़ खे 26 मार्च ते तलबी जा नोटिस जारी। नैब मूजिबि मरियम नवाज़ ते जाती उमरा में 1500 केनाल एराज़ी जी गैर क़ानूनी मुंतक़िली जो इल्ज़ाम आहे। नैब मूजिबि शरीफ कोट 2013 में तक़रीबन 3500 केनाल एराज़ी इंतज़ामिया जी मदद सां हासिल कई। ब्यूरोक्रेसी जी मदद सां 2015 में लाहौर जो मास्टर प्लान बि तब्दील करायो वियो। नैब लाहौर 26 मार्च ते मरियम नवाज़ खे चौधरी शुगर मिल्स केस में बि तलब कयो आहे। असेंबलीज़ तां इस्तीफ़ाउनि बाबति पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ वाज़े आहे। जॾहिं ज़रूरत पई इस्तीफ़ाऊं ॾींदासीं, असां यू टर्न वारा न आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे हिसे मां कटौती करे रही आहे। उन करे सिंध में मनसूबा रोलड़े जो शिकार आहे। चाहियूं था त वफ़ाक़ सूबनि खे टैक्स गॾु करण जो इख्तियार ॾिए। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान में JUI जो नालो तब्दील करण बाबति केस जो फ़ैसिलो महफ़ूज़। केस जी ॿुधणी दौरान दरख़्वास्त गुज़ार शुजाउ मुल्क मौक़िफ़ इख्तियार कयो त इलेक्शन कमीशन असांखे ॿुधण बिना JUI जो नालो तब्दील कयो। चीफ इलेक्शन कमिश्नर सवाल कयो त छा JUI इलेक्शन कमीशन में रजिस्टर्ड हुई, जंहिं ते वकील चयो त JUI इलेक्शन कमीशन में रजिस्टर्ड नाहे। इलेक्शन कमीशन पाकिस्तान जो नालो वापसि वठे। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणो हो त कमीशन पंहिंजो फ़ैसिलो वापसि नथी वठी सघे। सिंध हाई कोर्ट में गुम थियल शहरी जी अमड़ केस जी ॿुधणी दौरान लुड़क लाड़े वेठी। अदालत गुम थियल शहरी समीर खे 22 अप्रैल ताईं बाज़ियाब कराए रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस नेमतुल्ला फुलपोटो रिमार्क्स न त असां
कंहिंजी परवाह करण बिना इहो सभु कंदासीं जेको नाहे कयो वेंदो। सकाफ़त खाते में मुबैना करोड़ें रुपयनि जी करप्शन वारे रेफरेंस में रूपोश जवाबदार वकार शाह जा गिरफ़्तारी वारंट्स जारी। कराची जी एहतसाब अदालत में ॿुधणी दौरान सयाद खाते जो MD रोशन कनासरो पेश। नैब प्रोसिक्यूटर जो चवणु आहे त सिंध में सकाफ़त खे हथी ॾियण जो कमु जवाबदारनि खे कमु ॾिनो वियो। जवाबदारनि करप्शन करे क़ौमी नाणे खे 4 करोड़ 85 लख रुपयनि जो नुक़सानु पहुचायो। सुप्रीम कोर्ट मां उबूरी ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार रोशन कनासरो खे गिरफ़्तार कयो वियो।